بل قلوبهم في غمرة من هذا ولهم أعمال من دون ذلك هم لها عاملون حتى إذا أخذنا مترفيهم بالعذاب إذا هم يجأرون لا تجأروا اليوم إنكم منا لا تنصرون قد كانت آياتي تتلى عليكم فكنتم على أعقابكم تنكصون مستكبرين به سامرا تهجرون أفلم يدبروا القول أم جاءهم ما لم يأت آباءهم الأولين أم لم يعرفوا رسولهم فهم له منكرون أم يقولون به جنة بل جاءهم بالحق وأكثرهم للحق كارهون ولو اتبع الحق أهواءهم لفسدت السماوات والأرض ومن فيهن بل أتيناهم بذكرهم فهم عن ذكرهم معرضون أم تسألهم خرجا فخراج ربك خير وهو خير الرازقين وإنك لتدعوهم إلى صراط مستقيم وإن الذين لا يؤمنون بالآخرة عن الصراط لناكبون ولو رحمناهم وكشفنا ما بهم من ضر للجوا في طغيانهم يعمهون ولقد أخذناهم بالعذاب فما استكانوا لربهم وما يتضرعون حتى إذا فتحنا عليهم بابا ذا عذاب شديد إذا هم فيه مبلسون درس اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد मुझे मुअज़्ज़ज़ मोहतरम मुकर्रम मुजाहिद मुवाहिद भाइरो दोस्तों बुजुर्गो 98 पारो सूरत मोमिनून आयत नंबर 63 खां वठी 77 ताईं मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई। मुशरिकीन मक्का जो कुछ अहवाल अल्लाह तबारक व तआला इन आयतुनि जे अंदरि ज़िक्र फरमाया। इरशाद बारी तआला है बल क़ुलूबुहुम फ़ी ग़मरतिन मिन हादा, बल्कि उन्हनि जा दिल मुशरिकीन मक्का जा दिल फ़ी ग़मरतिन मिन हादा जहालत में ॿुॾा पिया। ग़मरतुन लफ़्ज़ तॾहिं इस्तेमालु थींदो जॾहिं माण्हू पाणी जे अंदरि सॼो ॿुॾी वञे, उनखे ग़मर चइबो आहे। हिते पाणी में ॿुॾणु मुराद न आहे, बल्कि मुशरिकीन मक्का जो जहालत जे अंदरि ऐं शिरक जे अंदरि ॿुॾणु मुराद आहे। अल्लाह फरमाए थो उन्हनि जा दिल जहालत जे अंदरि सॼा ॿुॾा पिया आहिनि। हिकिड़ी ख़राबी वलहुम अअमालु मिन दूनि ज़ालिका हुम लहा आमिलून, इन खां अलावा ॿिया बि कम अथनि जेके कनि था पिया। माना जहालत खां वधीक अहिड़ा अमाल आहिनि इन्हनि वटि जेके कनि था पिया, माना जहालत खां बि चढ़िया पिया आहिनि। आला दर्जे जो निभाग ऐं आला दर्जे जी जहालत उन्हनि में पयल हुई। हत्ता इज़ा अख़ज़ना मुतरफ़ीहिम, ई जहालत में ॿुॾा पिया तां जो असां उन्हनि खे गिरफ़्त कई, पकड़ियो। कंहिंखे पकड़ोसीं? मुतरफ़ीहिम, उन्हनि जे सरदारनि पैसनि वारनि खे, जेके मालदार हुया उन्हनि खे असां पकड़ोसीं। छा में? बिल अज़ाब, अज़ाब में पकड़ोसीं। इज़ा हुम यजअरून, पोइ अची रड़ियूं करण लॻा, हाय घोड़ा ज़ुल्म थी। अल्लाह साईं पैसे वारनि खे छो पकतो, ग़रीबनि खे छो न पकतो? मुशरिक त उहे बि आहे, जहालत में उहे ॿुॾल आहे।
जवाब इहो आहे, अल्लाह तबारक व तआला सभिनि खे पकतो, पैसे वारनि खे बि पकतो, ग़रीबनि खे बि पकतो, पर अल्लाह साईं पैसे वारनि जो ज़िक्र इन करे फरमायो आहे जो पैसे वारो दुनियावी शयुनि में मुसीबतुनि में पैसो ॾेई करे बची वेंदो आहे। अल्लाह साईं उन्हनि जो ख़ासि करे ज़िक्र फरमायो आहे त हे पैसे जे बावजूदि, मालदारी जे बावजूदि बची कोन सघिया, अज़ाब में मुब्तला थिया। अज़ाब कहिड़ो आयो हो? अज़ाब आयो हो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां मदीना मुनव्वरा हिजरत करे हलिया विया हा, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, बददुआ घुरी मुशरिकीन मक्का जे लाइ। इलाही दोस्त चवंदा आहिनि नबी साईं कॾहिं बददुआ कोन घुरी, कई दफ़ा नबी साईं घुरी आहे बददुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 70 सहाबी सगोरा शहीद कया बनु सलीम कबीले वारा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, उन्हनि जे लाइ बददुआ घुरी, अल्लाहुम्मा शत्तित शमलहुम वफर्रिक जमअहुम वखर्रिब बिलादहुम वमज़्ज़िकहुम कुल्ल मुमज़्ज़क़। अल्लाह टुकड़ा टुकड़ा करे छॾे हिननि खे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ घुरी उन्हनि जे लाइ, टुकड़ा टुकड़ा करे छॾे अल्लाह साईं, पंहिंजो हिननि जे मथां जानवरनि जो अज़ाब मुसलत फरमा। पोइ हुननि जे मथां कुतनि जो ऐं शींहनि जो अज़ाब आयो हो जो हुननि जे मथां उनखे चक हणी करे टुकड़नि टुकड़नि में तक़सीम करे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पिटियो हुयो। 70 सहाबी सगोरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा 69 सहाबी सगोरा शहीद थिया, हिकिड़ो बची वियो जेको ज़ख़्मी हालत में नबी साईं वटि अची पहुतो हुजे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बददुआ ॾिनी आहे। हिते बि अल्लाह जे रसूल बददुआ ॾिनी। अल्लाह मके वारनि ते ईअं कहत नाज़िल फरमा जी यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में कहत आयो, ॾुकार आयो। बुख़ारी शरीफ़ जी रिवायत। यूसुफ अलैहिस्सलाम जे दौर में कहत आयो हो, 7 सालनि ताईं कहत हुयो, जेको सूरत यूसुफ में ज़िक्र आहे। अहिड़ो ख़तरनाक कहत हो, अहिड़ो ख़तरनाक कहत हो जो यूसुफ अलैहिस्सलाम जेकॾहिं तदबीर न ॿुधाए न त हीअ कजो हीअ कजो हीअ कजो त उतां जा माण्हू ई मरी वञनि। ऐं हिननि जी हालत इहा आहे जो अची जानवर खाइण लॻा, हॾा खाइण लॻा, कुता खाइण लॻा ऐं पता खाइण लॻा मुशरिकीन मक्का। अहिड़ी हिननि सां हालत थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका बददुआ घुरी 100% पूरी थी। अबू सुफियान अञा मुसलमान कोन थियो रज़ी अल्लाह ताला, इहो आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे ऐं वास्तो ॾिनई त तोखे वास्तो आहे सिलह रहमी जो, माइटी जो वास्तो अथई। तूं त जोड़ण जे लाइ आयो आहीं, टोड़ण जे लाइ त कोन आहे। तूं दुआ घुर त अल्लाह तबारक व तआला असांजे मथां हीउ अज़ाब बि ख़तमु करे ऐं फलाणा फलाणा इलाइक़ा जेके असांखे वॾेरा माण्हू जेके असांखे अन्न बि न ॾींदा हुआ उहे अन्न बि ॾियणु शुरू कनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी दुआ घुरी त हुननि जे मथां अज़ाब टरियो ऐं जेके माण्हू माली मदद कंदड़ हुआ उन्हनि खे नबी साईं जन ख़त लिखियो त पोइ उन्हनि वरी माली मदद शुरू कई। अल्लाह साईं जो फरमाए हत्ता इज़ा अख़ज़ना मुतरफ़ीन, हत्ता कि असां हुननि जे मालदारनि खे गिरफ़्त कयोसीं बिल अज़ाब, अज़ाब में। इज़ा हुम यजअरून, तव्हांजो अची उन्हनि रड़ियूं शुरू कयूं, है घोड़ा। अल्लाह साईं फरमाए ला तजअरुल यौम इन्नकुम मिन्ना ला तुनसरून, अॼु तव्हां हाय घोड़ा न कयो, रड़ियूं न कयो, अॼु तव्हांखे केरु बि मदद करण वारो कोन हूंदो। न माल मदद कंदव, न के ओड़े पाड़े जा इलाइक़े वारा माण्हू मदद कंदव, न ई ॿिया के कबीला तव्हांजी मदद कंदा, न ई तव्हांखे तलवारूं तव्हांजी मदद कंदियूं, केरु बि अॼु मदद कोन थो करे सघे। पोइ बिल आख़िर उन्हनि जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी, जंहिंजे नतीजे में अल्लाह तबारक व तआला कहत खे, ॾुकार खे ख़तमु करणु फरमायो। क़द कानत आयाती तुतला अलैकुम, अल्लाह से फरमाए मुंहिंजूं आयतूं तव्हांजे मथां तिलावत कंदियूं वेंदियूं, तव्हांखे ॿुधाईंदो मुंहिंजो पैगम्बर। फकुंतुम अला अअक़ाबिकुम तनकिसून, पोइ तव्हां पेर जे पोएं हिसे खे छा चइबो, बेडी, खुड़ी, खुड़ी, तव्हां खुड़ियुनि जे भर पोइ ते भॼी वेंदा आहियो। खुड़ियुनि ते माण्हू भॼंदो आहे छा? भॼंदो ई कोन्हे, भॼंदो यादि आहे पंजे ते भॼंदो या पूरे पेर ते भॼंदो। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो इस्तिआरो ज़िक्र फरमायो आहे त जंहिं शइ ते भॼणु ॾुखियो आहे, खुड़ी ते भॼणु ॾुखियो आहे, पर तव्हां क़ुर जी आयतूं भॼी उन ते भॼण जे लाइ बि तयारु थी वियो। इहो इस्तिआरो चइजे, मजाज़ चइजे इन ॻाल्हि में त अल्लाह तबारक व तआला ज़िक्र करणु फरमाए थो त हुनखे भॼण जो ढंग न हो, पर पोइ बि भॼनि पिया, न पिया ॿुधनि। एॾो माना नफ़रत कनि पिया अल्लाह जे क़ुर सां। क़द कानत आयाती तुतला अलैकुम, तहक़ीक़ मुंहिंजूं आयतूं तव्हांजे मथां तिलावत कयूं वेंदियूं। फकुंतुम अला अअक़ाबिकुम तनकिसून, तव्हां खुड़ियुनि जे भर भॼी वेंदा। छो? मुस्तकबिरीन, तकबुर कयो पिया। नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह। क़ुर कहिड़ी शइ अहमियत रखे थी, असां इज़त वारा आहियूं वॾा, नऊज़ बिल्लाह। क़ुर छा आहे? असां जेको ॻाल्हायूं था इहो क़ुर खां मथे आहे, नऊज़ बिल्लाह। बिही
सामिरन तहजुरुन। अल्लाह से फरमाए थो हरम में किस्सा गोम जे पोयां तव्हां लॻी पिया आहियो। किस्सा गो रात जो मुशरिकीन मक्का जो बल्कि शुरू में त जेसीं मना न थियो तेसीं मुसलमाननि जो बि हुयो त इशा खां पोइ वरी वेही करे कचहरियूं कंदा, पोइ कहानी ॿुधाईंदा। क़ुर जॾहिं नाज़िल थियो त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इशा खां पोइ न जाॻो, इशा खां पोइ कचहरी ख़तमु। हू छा कंदा, कचहरियूं कंदा, पोइ टिगियूं पिया हणंदा, पोइ हीअं थियो, पोइ हीअं थियो, पोइ हीअं, पंहिंजूं कहानियूं ठाहे करे अबनि ॾाॾनि जूं पोइ ॿुधाईंदा, पोइ चवंदा नौज़ बिल्लाह क़ुर जी मुखालिफ़त में क़ुर ग़लति आहे। जॾहिं इस्लाम आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ऐलान नबूवत फरमायो, साईं फरमायो इशा खां पोइ वाता न वियो, वञी सुम्ही पओ। हा जेको इबादत करे थो भले इबादत करे, तिलावत करे थो तिलावत करे, दीनी किताब पढ़े थो दीनी किताब पढ़े, बाक़ी कचहरी जी मन हलो सुम्हो वञे। इन करे शरीयत मुतहरा जे अंदरि मसइलो आहे त इशा खां पोइ लायानी ॻाल्हि में लॻणु मकरूह आहे, नापसंदीदा आहे। ईमान छो कोन ॿियाणनि, अफलम यदब्बरुल क़ौल, छा क़ुर में तदब्बुर न पिया कनि, गौर फ़िक्र न पिया कनि। अम जाअहुम मा लम यअति आबाउहुमुल अव्वलीन, छा हिननि वटि उहो आयो आहे जेको हिन जे अपनि ॾाॾनि वटि कोन आयो। अहकामात इलाहिया जेके अल्लाह जा हींअर आया आहिनि, हिन जे अपनि ॾाॾनि ॾे बि आया, पोइ पैगम्बरनि हिननि जे अपनि ॾाॾनि खे बि अची करे अहकामात इलाही ॾिना हुआ। अल्लाह साईं फरमायो छा उहे कोन आया छा, अपनि ॾाॾनि ॾे बि इहे अहकामात आया, तव्हां ॾे बि इहे अहकामात आया आहिनि। नंबर 3 अम लम यअरिफू रसूलहुम फहुम लहू मुनकिरून, छा हिन रसूल खे सुञाणनि कोन था, पोइ इनकार कनि था पिया। क़ुर में लिखियल आहे सूरत बकर जे अंदरि, यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम, इहे मुशरिक जेके आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा। एॾो एतमाद अथनि त हीउ सचो आहे, जीअं पुट जे मथां एतमाद हूंदो अथनि हीउ मुंहिंजो ई पुटु आहे, एॾो ई हुननि खे यकीन हो त हीउ सचो आहे। पर तकबुर केॾांहुं वञे, जाहो जलाल केॾांहुं वञे, बसि इक़्तिदार जी जेका हुननि जे अंदरि हवस भरियल हुई उहो केॾांहुं वञे, उहो निकिरे कोन पई। अम लम यअरिफू रसूलहुम फहुम लहू मुनकिरून, छा रसूल खे कोन था सुञाणनि, इनकार छो था कनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे दरमियान में पैदा थिया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबूवत जे ऐलान खां पहिरीं जेका ज़िंदगी गुज़ारी आहे, इहे साॻे ई मुशरिक चवंदा हीउ सादिक बि आहे, अमीन बि आहे, मञींदड़ आहे, सचो आहे, बाबा सचो आहे, ईमानदार आहे, बल्कि पंहिंजो अमानतूं रखी वेंदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। ऐं जॾहिं ॿिया माण्हू जहिड़ो कंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अची फ़ैसिलो कराईंदा हुआ, सादिक आहे, सचो आहे, फ़ैसिलो इहो सुठो कंदो। पर हाणे जॾहिं क़ुर अचणु शुरू थियो आहे ऐं ऐलान नबूवत फरमायो त नौज़ बिल्लाह ग़लति चवणु लॻा। अम यक़ूलून बिही जिन्न, या चवनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजनून अचरियो आहे, अलियाज़ु बिल्लाह। बल जाअहुम बिल हक़, अल्लाह से फरमायो न, इहे सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते आहिनि, पर असल वजह जेका इनकार जी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ खणी आयो आहे। अक्सरुहुम लिल हक़ कारियून, ऐं इन्हनि जा अक्सर माण्हू जेके आहिनि हक़ जा मुनकिर, हक़ खे मञण लाइ तयारी कोन। पर भला जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दावत ॾिनी, हू नथा मञनि, ईअं थिजे भला हुननि जूं थोरी ॻाल्हियूं मञी वठिजनि, इफ़हाम तफ़हीम जी पॉलिसी हलिजे ऐं इतिहाद बैनल मज़ाहिब जो मुज़ाहिरो कजे, ईअं करे सघिजे थो। हुननि जी पोइ इहो फरमाइश छा, हुननि चयो त क़ुर ख़तमु कर, जे ख़तमु नथो करी त हिनखे तब्दील कर, जेके तौहीद वारो आहे तूं हुन अल्लाह जी वहदानियत वारे आयतूं कढ, असांजे महबूदनि जी बि हिन में तारीफ़ कर, पोइ असां तुंहिंजे क़ुर खे मञण लाइ तयारु। असां चवंदा आहियूं बैनल मज़हब इहे ॻाल्हियूं करणु सही आहे, बैनल मज़हब इहे सही न आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनकार करे छॾियो, ईअं कोन थींदो। अल्लाह से फरमायो वला वित्तबअल हक़, जेकॾहिं हक़ इन्हनि मुशरिकनि जी ताबेदारी करे, अहवा ऐं हुननि जी फरमाइश जी, हुननि जे ख़्वाहिशात जी पैरवी करे न, लफ़सदतिस समावातु वल अर्ज़ु वमन फ़ीहिन, आसमान ऐं ज़मीन ऐं हिननि जे दरमियान में जेको कुझु आहे उहो सॼो फ़साद में तब्दील थी वेंदी, जीअं हुननि जी ॻाल्हि मञींदासीं त। हू त हुआ मुशरिक, हू त हुआ शिरक खां परे भॼण वारा, हाणे उनजी ॻाल्हि मञींदासीं त असां बि शिरक में वेंदासीं, शिरक जी दावत ॾींदा, गुनाह जी दावत ॾींदा, ग़लति कम जी दावत ॾींदा।
बल अतैनाहुम बिज़िक्रिहिम फहुम अन ज़िक्रिहिम मुअरिज़ुन, बल्कि असां खणी आया उन्हनि वटि उन्हनि जी यादि दहानी नसीहत, बल्कि हो नसीहत खां मुंहुं मोड़े रहिया आहिनि, बसि न मञंदासीं असां। अम तसअलुहुम ख़र्जन, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि खां माल वाल वठी थो छा? फ़ख़राजु रब्बिका ख़ैरुन, तुंहिंजे रब जो जेको ॾिनल माल आहे उहो वधीक बहितर आहे। वल्लाहु वहुव ख़ैरुर राज़िक़ीन, ऐं अल्लाह बहितरीन रिज़्क़ ॾियण वारो आहे। नथा मञनि मुशरिकीन मक्का, छा तूं उन्हनि खां कुझु वठी थो छा? हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठनि कोन पिया, इस्तिफ़ाम इनकारी आहे, माना तूं वठी बि कुझु कोन थो उन्हनि खां। मां तव्हां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूअत मञो, मुंहिंजी नबूअत मञो, मूंखे माल ॾियो, मूंखे इक़्तिदार ॾियो, मूंखे हुकूमत ॾियो, का अहिड़ी ॻाल्हि आहे छा? अलाह फरमाए अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पोइ बि छो कोन था मञनि? इन्नक लतदउहुम इला सिरात, तुंहिंजो कमु सिर्फ़ु इहो आहे, ऐं तूं इहो ई करींदो त बेशक तूं सॾी थो उन्हनि खे सिरात मुस्तक़ीम की तरफ़। इन्नल लज़ीन ला युमिनून बिल आख़िरति अनिस सिरात लनाकिबुन, ऐं बेशक उहे माण्हू जेके ईमान कोन था आणनि क़यामत जे ॾींहं जे मथां, उहे सिरात मुस्तक़ीम खां टेड़ा हणण वारा, असांखे इहो रस्तो ई न खपे। वलौ रहिमनाहुम वकशफना मा बिहिम मिन ज़ुर्रिन, अल्लाह से फरमाए थो जेॾीमहिल हिननि जे मथां कहत हो, ॾुकार हो, अल्लाह से फरमाए थो जेकॾहिं असां रहम कंदासीं हिननि जे मथां, वकशफना मा बिहिम मिन ज़ुर्रिन, ऐं असां हटाए छॾींदासीं उहो जेको हिननि जे मथां अज़ाब आयल आहे, तकलीफ़ आयल आहे, त लज्जू फी तुग़यानिहिम यअमानून, वरी गुमराही जे पोयां लॻी पवंदा। हींअर त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मिनतू था कनि न, साईं महिरबानी कयो, दुआ घुरो, महिरबानी कयो, उन्हनि खे पारत कयो, असांखे अन्न ॾियनि, असां कुता पिया था खाऊं, असां वण खाऊं था पिया, असां पता खाऊं था पिया, मजबूर थी, हालत ख़राब थी वई आहे। अल्लाह साईं फरमाए थो जेकॾहिं मां इहो अज़ाब हटाईंदोमान न, वरी गुमराही में हलाईंदो। वलक़द अख़ज़नाहुम बिल अज़ाबि, अलबत्ता तहक़ीक़ असां पकड़ींदासीं इन्हनि खे अज़ाब में, वरी दुनिया में पकड़ियूं, आख़िरत में पकड़ींदासीं। फमस्तकानू लिरब्बिहिम वमा यतज़र्रऊन, पोइ हीअ आजिज़ी बि कोन कंदा ऐं न ई हुते गिड़गिड़ाईंदा, छो करे आजिज़ी करण ऐं गिड़गिड़ाइण जेको आहे दुनिया जे अंदरि कमु ॾेई सघिजे थो, माफ़ु कयो, पर आख़िरत जे अंदरि हाणे गिड़गिड़ाइण जो को फ़ाइदो ई कोन्हे। हत्ता इज़ा फ़तहना अलैहिम बाबन ज़ा अज़ाबिन शदीदिन, हत्ता के जॾहिं असां खोले छॾींदासीं उन्हनि जे मथां दरवाज़ो अज़ाब शदीद जो, माना क़यामत जो अज़ाब, जहन्नम जो अज़ाब, इज़ा हुम फ़ीहि मुब्लिसून, पोइ उते उहे हैरान थी वेंदा, परेशान थींदा, हाणे छा थींदो? अल्लाह खां दुआ अल्लाह ईमान जी ज़िंदगी ईमान ते मौत नसीब फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लु कमा अंता अहलुहु, वसल्लि अला मुहम्मदिन कमा अंता अहलुहु, वफ़अल बिना मा अंता अहलुहु, फ़इन्नका अंता अहलुत तक़वा व अहलुल मग़फ़िरह। अल्लाहुम्मा इग़फ़िर लना ज़ुनूबना वकफ़िर अन्ना सय्यिआतिना वतवफ़्फ़ना मअल अबरार, या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बल आलमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम, तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैरि खल्क़िही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अत्बाइहि अजमईन, आमीन बिरहमतिका या अरहम।